नाज़रीन, क़ंधकोट में ब्रेकिंग न्यूज़ है जेका असां शेयर कयूं पिया। ज़िले क़शमोर क़ंधकोट पुलिस बख्शापुर थाने जी हद में 14 ॾींहं अॻु अगवा थियल साले पटवासी विक्रम कुमार के कच्चे वारे इलाइक़े में अडवारनि सां मुबैना मुक़ाबले बाद बाज़ियाब करण जी दावा कई है। बाज़ियाब थियल नौजवान के वारसनि हवाले कयो वियो। मोगी जे घर में रुठल खुशियों मोटी आयूं। नाज़रीन, क़ंधकोट में आम खबर है जेका असां शेयर कयूं पिया। ज़िले क़शमोर क़ंधकोट पुलिस बख्शापुर थाने जी हद में 14 ॾींहं अॻु अगवा थियल साले पटवासी विक्रम कुमार के कच्चे वारे इलाइक़े में अडवारनि सां मुबैना मुक़ाबले बाद बाज़ियाब करण जी दावा कई है। बाज़ियाब थियल नौजवान के वारसनि हवाले कयो वियो। मोगी जे घर में रुठल खुशियों मोटी आयूं। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JT न्यूज़ क़ंधकोट।